बाबा ही अचार जो मौसम आहे, खटाण जो मौसम आहे। खटाण जे लाइ हे लेसूड़ा ॾिसो, ही पूरो जेको आहे थाल सजी रहियो आहे। ऐं तव्हां पंहिंजे घरनि में खटाण पंहिंजे हथ जी ठाहींदा आहियो न ठाहींदा आहियो, मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। हे ॾिसो था मणनि जी तादाद में हिते लेसूड़ा ईंदा आहिनि, अंबड़ियूं बि ईंदियूं जेके मां तव्हांखे ॾेखारियां। रमज़ान जी साहब। हा रक्षा हाँ हाँ। हेॾां ही ॾिसो मौली साहब लॻो पियो आहे, माना हे ग्राहकनि जो भरे थो ऑर्डर अची वियो अथसि। महारत ॾिसंदा वञो, ही अंबड़ी हींअर सीज़न आहे पंहिंजो अचार जी। ऐं हिन में जेको तव्हांखे मां ॾेखारियो लेसूड़ो, उहो बि हिन में पवंदो आहे ऐं हीअ अंबड़ी बि पवंदी आहे। अंबड़ी कटिजे थी पई ऐं साइज़ जेकी आहे उहा हीअ थींदी आहे। हीअ ॾिसो, हे अंबड़ी जी साइज़ आहे। लेसूड़ो ऐं अंबड़ी अचार तयारु। हींअर खटाण जी सीज़न आहे। लेसूड़ो ऐं अंबड़ी तव्हांखे बाज़ारनि में जाम मिलंदी, माण्हू बि जाम वठंदा आहिनि, 10-10, 15-15 किलो वठंदा। लाड़काणो, दादू, कंबर, शहदाद कोट, वार या परसिंध खां तमामु घणा नौजवान गुलशन हदीद में रहंदा आहिनि, जंहिंजा पंहिंजा हिते किराए ते घर आहिनि, फैमिलियूं रहंदियूं आहिनि। हिन जो नालो फ़हीम आहे। हे पंहिंजे ॻोठां भाॼी घुराईंदो आहे, असां लाड़काणे जो आहे, हिते सप्लाई कंदो आहे। बाज़ार में हिन जा पंहिंजा स्टॉल बि आहिनि। असांजो बि घरु गुलशन फलक नाज़ में आहे ऐं गुलशन हदीद असां खां तमामु घणो वेझो आहे। इन जे लाइ असां कारोबार हिते आसानी सां कंदा आहियूं ऐं पंहिंजे स्टॉल खे सजाईंदा आहियूं, ॿुहारींदा आहियूं। हीउ चांडियो साहिबु आहे, जंहिं मोहबत में मूंखे चांहि ॾिनी ऐं चयईं त चांहि पी। हीउ जेको माण्हू तव्हां ॾिसो था, इहो मुल्तानी आहे। हिते अंबनि जा पाल विझंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके फ्रूटनि वारा स्टॉल आहिनि उन्हनि खे अंब सप्लाई कंदो आहे। राजा जेको कलोड़ो आहे उनखे बि हीअ अंब ॾींदो आहे। उनखां पुछो त यार तुंहिंजो वॾो सेटअप आहे, मज़ूर तमामु तोखे घणा आहिनि, त तूं छो न अंबनि जो पाल थो विझे ऐं तूं छो न सप्लाई थो करे। उन ते राजा कलोड़े मूंखे जवाबु ॾिनो, राजा पंहिंजे पाल में जाने रिस्क वधी आहे। रिस्क वॾी आहे? रिस्क वधी आहे कीअं मतिलबु ॿुधाए? मतिलबु ईअं त जे लॻी वियो अंब त लख ई लख अंदरि, छो जो हिनखे पचाइणो पवंदो आहे, कॾहिं गरमाइश ॾियणी पवंदी आहे, कॾहिं थधि ॾियणी पवंदी आहे। हुते मुसलसल माना रहणु ज़रूरी आहे अंब जे मथां। अंब जे मथां साईं रहणु ज़रूरी आहे। ईअं सम्झी ॼण नंढो बचो त माण्हू पाले, चालू भई अंब। ख़ासि करे गुलशन हदीद जी बाज़ारनि में असांखे इहो बि फ़ाइदो हूंदो आहे त हिते मलीर जो जेको इलाइक़ो आहे उन में जाम भाॼियूं थियनि थियूं, जीअं लौकी, करेला, तूरी, वाङण ऐं ग्वार। हीअ जेके गाॾी वारा तव्हां ॾिसो था, इहे ॿनिनि था माल खणी आया आहिनि ऐं इहे हिन स्टॉल वारनि खे लाहे ॾियनि था ऐं उहो बि मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। बाज़ार में इहो बि फ़ाइदो हूंदो आहे त ॿनिनि वारा पंहिंजी ॿनिनि खां माल पटे, तूरियूं, करेला, ग्वार पटे करे हिते अची असांजे घर वेठे पहुचाईंदा आहिनि, जेको ताज़ी हूंदी आहे, सुठी हूंदी आहे। हीउ जेको गोल गोल दाणो तव्हां मुंहिंजे हथ में ॾिसी रहिया आहियो, हिंदाणे जहिड़ो, इन खे हलवो कद्दू चयो वेंदो आहे। हितां जा जेके असांजा उर्दू भाइर आहिनि, जेके पंजाब सां तालुक़ु रखनि था, ख़ासि करे पंहिंजे घरनि में हलवो कद्दू पचाईंदा आहिनि, जीअं असां हलवो पंहिंजे घरनि में पचाईंदा आहियूं। हीउ तमामु लाजवाबु थिए थो, तमामु बहितरीनु थिए थो, छो जो मूं बि हिन खे 4 खां 5 चकर खाधो आहे। तव्हां खाधो आहे या न खाधो आहे, इहो ज़रूरु मूंखे हिन कमेंट में ॿुधाइजो। हीउ हलवो कद्दू तव्हांजे आॾो आहे। बाज़ार जो कमु ॾिठो ऐं तव्हां हमेशह तव्हांखे मां ॾेखारींदो आहियां, हाणे अची वियो घर जो कमु। दोस्तो, हीउ मुंहिंजा ॿार जेके हथ में खणी वेठा आहिनि, हिनखे लूणक चइबो आहे। असां लूणक अॼु पचाईंदासीं। लूणक तव्हांजे घरनि में बि थींदी हूंदी। असां ख़ासि करे हिनखे बसरनि में ऐं चणनि जी दाल में पचाईंदा आहियूं। असांजो ॿार जेको आहे, असांजे घर जा ॿार, उहे कंहिं बि भाॼी ते नख़रो न कंदा आहिनि, छो जो हिननि खे असां सेखारे छॾियो आहे त बाबा तव्हांखे अगरि का शइ नथी वणे त भली बुख ते सुम्हो, असां खाई ड्रो कंदासीं। मुंहिंजो पुटु जेको मल्हार आहे न, उहो इंजीनियर थींदो। उहो इन जे लाइ त हीउ पंहिंजी शयुनि जी जेको आहे न भञ ड्राह कंदो रहंदो आहे। हिन पंहिंजे बूट जी बि भञ ड्राह कई आहे ऐं थेले जे बि, किताबनि जे थेले जी बि जेको आहे सो भञ ड्राह कई अथई। मूं चयो हाज़िर। उन दौरान अनाया बि पंहिंजो बूट खणी आई त बाबा हीउ मुंहिंजो बि थोरो छिॼी पियो आहे, हिनखे बि ॻंढिराए ॾियो। मूं चयो हाणे शाम जी चांहि पीऊं था, चांहि पी करे पोइ इहे तव्हांजी शयूं जेको आहे मुकमल करण जे लाइ हलूं था पिया। सो पंहिंजे घर खां ॿाहिरि निकितासीं, मोटरसाइकिल जेको आहे कढी करे लॻी पियासीं ॿारनि जे उन नंढे कम जे लाइ, जेके अगरि न करायासीं त उहो वरी वॾा थी वेंदा। जॾहिं वॾा थी वेंदा त पोइ असांजे लाइ वॾी मुसीबत थी वेंदी। शाम जे टाइम सिजु लहण वारो त असां पिपरी पातासीं। जॾहिं रोड ते चढ़ियासीं त आसिफ़ पंवर ऐं हुनजो पुटु रक्शो काए वञनि पिया। हे कुझु ॾींहं पहिरियों पंहिंजे ड्यूटीअ खां फारिग़ थियो हुयो, हींअर हुन रक्शो वरितो आहे जेको हलाए थो ऐं सुठी रोज़ी करे। खैर असां मोची वटि पहुतासीं, हुनखे थेलो ऐं बूट ॾिनासीं ऐं चयोसीं त 5-10 मिंटनि में असां अचूं था। मोचीअ जे
साम्हूं ई मूं किराने दुकान ते वणु लॻायो जेको माशाअल्लाह सां तमामु वॾो थी वियो आहे, मुंहिंजे कद खां बि वॾो थी वियो आहे, जंहिंखे ॾिसी करे तमामु घणी ख़ुशी थी। ऐं हीउ जेको दोस्त आहे इहो वण जी तमामु घणी ज़बरदस्त तरीक़े सां हिफ़ाज़त करे थो। तव्हां ॾिसी सघो था त वणु पंहिंजे जोश ऐं जज़्ब में बीठो आहे। ॿारनि चयो त हाणे हलूं था स्टेशन ते ऐं असांखे स्टेशन घुमाए। जॾहिं पहुतासीं त तमामु घणी रश हुई ऐं रेल बि अचण वारी, मुंहिंजा फॉलोअर बि मूंखे हिते मिली विया ऐं मूंखे चवनि त असांजो बि चैनल आहे, उनजी बि थोरी प्रमोशन चैनल जो नालो आहे शोएब ख़ादिम सुमरो। लाज़मी सब्सक्राइब कंदा भाऊ जे थ्रू, भाऊ जी महिरबानी जे असांखे वीडियो में ऐड कयो। थैंक यू। नौजवाननि सां कचहरी थी ऐं असां स्टेशन घुमणु लॻासीं त तमामु घणा माण्हू हूंदा आहिनि, पंहिंजा जानवर ॿकरियूं वग़ैरह बि काहे ऐं हिते घुमणु फिरणु, छो जो हिते थधियूं हवायूं हलंदियूं न, हिते तमामु घणी तादाद में माण्हू मौजूदु हूंदा आहिनि। इहो वरितो आहे, छेलो वरितो आहे? बकरी आहे। बकरी आहे, घणे वरिती? ये वरिती आहे 16,000। 16,000, माशाअल्लाह। पिपीरी में ॿी का अहिड़ी जॻह न आहे जिते घुमिजे फिरिजे ऐं ॿारनि खे वठी वञिजे। इहा वाहिद जॻह आहे बिन क़ासिम स्टेशन जिते वालदेन पंहिंजे ॿारनि खे वठी ईंदा आहिनि। मां बि पंहिंजे ॿारनि खे वठी ईंदो आहियां उन टाइम ते वठी ईंदो आहियां जहिड़े टाइम रेल ईंदी आहे। मुंहिंजा ॿार रेल खे ॾिसी तमामु घणो ख़ुशि थींदा आहिनि, मूंखे बि ख़ुशी थींदी आहे। सो हिते तमामु घणो हिकिड़ो मज़ो हूंदो आहे, उहो इन जे लाइ हिते तमामु घणा ॿार हूंदा आहिनि जेके रांदि रूंद खेॾंदा आहिनि। उन्हनि खे ॾिसी करे उनजा पीउ माउ, उनजा वालदेन बि उन्हनि खे जेको आहे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। वक़्त जो क़दुरु जंहिं बि इंसान कयो उहो कॾहिं बि किथे बि न रुकंदो न थकंदो। मां पंहिंजे वक़्त खे मैनेज कंदो आहियां, कमकार बि कंदो आहियां, पंहिंजे ॿारनि खे बि टाइम ॾींदो आहियां ऐं उहे कमकार छॾाए करे वरी पंहिंजी साॻिई रोज़ीअ खे टाइम ॾींदो आहियां। वक़्त जी मैनेजमेंट, वक़्त जो क़दुरु जंहिं कयो उहो कॾहिं बि किथे बि न थकिबो न रुकबो। सो दोस्तो, वरी मुंहिंजी रोज़ी जो टाइम थियण वारो आहे। सुभाणे मां पंहिंजूं टेबलूं हिते बाज़ार में लॻाइण आहियां। उमेद कयां थो त हीउ मुंहिंजो नंढिड़ो वीडियो, नंढड़ी कोशिशि ऐं नंढड़ी काविश तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिन वीडियो मां तव्हां सिखियो आहे अलाए न सिखियो आहे, मूंखे ज़रूरु हिन कमेंट में ॿुधाइजो ऐं लाज़मी ॿुधाइजो त जीअं मां वधि खां वधि ॿिया वीडियो भरे सघां ऐं तव्हांखे हिकिड़ी ॼाण ॾेई सघां। वॾी महिरबानी।